लाल जा प्रेमी सभई चओ झूलेलाल। अॼु जे गीता जे श्लोक जो सिंधीअ में मतिलबु। तव्हांखे पंहिंजो फर्ज़ निभाइण जो हक़ आहे, पर तव्हां उन अमल लाइ इनाम जे क़ाबिल न आहियो। कॾहिं बि पाण खे पंहिंजे अमल जो सबबु न सम्झो ऐं कॾहिं बि पंहिंजे अमल करण जी लत न हुजे। 6 सवाल जो सही जवाबु आहे डी। झूलेलाल साईंअ जे समाधि मंदर जे भंडारे में चंडु, चौदस, थारू ऐं आर्तवार जे ॾींहुं तैरी चढ़ंदी आहे। अॼु जी निशानी आहे मोहन जो दरो। अचो त ॼाणूं मोहन जे दरे जे बारे में। मोहन जो दरे जो सिंधीअ में मतिलबु आहे मुर्दनि जो टिलो। हिन खे नियोजित रूप सां वसियल विश्व जो सभिनि खां प्राचीन शहर मञियो वियो आहे। सिंधु घाटी जी सभ्यता में मोहन जो दरो सभिनि खां परिपक्व शहर हो। इहो शहर सिंधु किनारे खां सखर जिले में वसियल हो। हीअ सभ्यता विश्व जी 3 महान प्राचीन सभ्यता मां हिकु आहे। 1922 में मोहन जो दरो जी खोज सां हुते जे निवासियुनि जी रीति रिवाज, कला, धर्म ऐं प्रशासनिक क्षमता जो प्रमाण मिलियो आहे। सवाल 7। झूलेलाल साईं विराट रूप में दर्शन ॾेई कंहिंखे चयो कि तूं बहिराणे साहिब जी महिमा वधाई आहे? ए. ठकुर श्री बहरूलाल, बी. ठकुर श्री घनश्याम दास, सी. ठकुर श्री मोतीराम, डी. ठकुर श्री अमरलाल। हिन सवाल जो जवाब असां ॿिए वीडियो में ॾींदासीं। हिन सवाल जो जवाब राति जो 9 बजे ताईं कमेंट बॉक्स में ॾेई सघो था। सिंधी समाज एकता चैनल खे लाइक, शेयर, कमेंट ऐं सब्सक्राइब कजो। छद करने बड़त सरे सरे, तौबा करे तकबर छद करने बड़त सरे सरे, कहलाए तो कूड़ करी वे खाली हथड़ा करे, अलाई जे छा मेरा सिया।